मीरपुर ख़ास में कुदरती वहकरनि जी बहाली लाइ सिविल सोसाइटी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पाणी जे कुदरती वहकरनि ते थियल कब्ज़नि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी तरफ़ां मीरपुर ख़ास में वाजिद लगारी, शेर मोहम्मद सोलंकी, ताजरिंद ऐं मुमताज़ चरवार जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्ति सिंध में बोर सबब जेका तबाही आयल आहे उन जो वॾे में वॾो कारण पाणी जे कुदरती वहकरनि ते कब्ज़ा आहिनि, जेके हुकूमत अञा ताईं हटाए नाहे सघी। हुननि चयो त सिंध हुकूमत 2011 जे बोर बाद कुदरती वहकरनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ सख़्त कानून जोड़ियो, पर 12 साल गुज़री वञण बावजूद सवाइ कराची जे उन कानून ते अमल नाहे थी सघियो। हुननि चयो त LBOD जे स्पाइनल ड्रेन में एतिरी गुंजाइश नाहे जो उहा मथे समूरनि ज़िलनि जो पाणी तकिड़ो समुंड में छोड़ कराए सघे। उन करे पुराण ऐं हाकड़े वसीले ई पाणी इंडस डेल्टा में छोड़ कराए सघिजे थो, पर सिंध हुकूमत कब्ज़ागीरनि अॻियां बेवस बणियल आहे। हुननि मुतालबो कयो त स्पाइनल ड्रेन खे RD 211 वटां कट हणी पाणी खे पुराण वसीले शकूर ढंढ में छोड़ करायो वञे। ॿी सूरत में मीरपुर ख़ास डिवीज़न समेत 6 ज़िलनि मां पाणी 4 महीननि ताईं निकाल न थी सघंदो।